वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ अहम इजलास। पंजाब के सियासी सूरत हाल से सलाह मशवरा। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी और चौधरी शुजात हुसैन विच में थियल मुलाक़ातुनि बाबत ब्रीफिंग। PTI सां बैकडोर ॻाल्हियुनि ऐं असेंबली के टुटण खां बचाइण लाइ मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार। पार्टी क़यादत पारां पंजाब असेंबली के समूरनि मेंबरनि खे ईंदड़ हफ़्ते लाहौर में रहण जो हुकुम। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी पीपल्स पार्टी पंजाब के MPS जो अज इजलास तलब करे वरितो। पंजाब के सियासी सूरत हाल ते गौर वीचार कयो वेंदो। पीपल्स पार्टी पंजाब जा उहिदेदार भी आसिफ अली ज़रदारी सां अज मुलाक़ात कंदा। पंजाब के वडे वज़ीर परवेज़ इलाही शटअप कॉल ॾेई इमरान खान के पंहिंजी औकात यादि ॾियारे छॾी आहे। परवेज़ इलाही समझदार सियासतदान आहे। हुन मौक़ियो ॾिसी पतो उछलायो आहे। इतलाउ आहिनि त पंजाब ऐं ख़ैबर पख्तूनख्वा जे असेंबली टुरण वारी तारीख़ जो ऐलान जादू फीणे खां पोइ कयो वियो। इमरान खान मुल्क के जादू नगरी में तब्दील करण की कोशिश पियो करे। इमरान न्याज़ी ॿुधी छॾे इत्तेहादी हुकूमत ऐं मुल्क जो अवाम संदसि अदम इस्तेहकाम जूं समूरियूं साज़िशूं नाकाम बणाए छॾींदा। सिंध जे इतलात वारे वज़ीर शर्जीली नाम मेमूर जो बयान। असेंबलियूं टोड़ण रुगो हिक शख्स की ख्वाहिश है। वफाकी वज़ीर शेरी रहमान चयो आहे त तहरीक इंसाफ़ जो को भी अॻवान असेंबलियूं टोड़ण वारे फ़ैसिले मां ख़ुशि न आहे। इमरान खान ऐं संदसि इत्तेहादनि विच में इख़्तिलाफ़ खुली ज़ाहिर थी पिया आहिनि। इस्लामाबाद की दहशतगर्दी की अंत वारी अदालत PTI चेयरमैन इमरान खान की उबूरी ज़मानत में 10 जनवरी ताईं वाध करे छॾी। इलेक्शन कमीशन के फैसले ख़िलाफ़ एहतजाज करण वारे केस की ॿुधणी दौरान इमरान खान की वकील बाबर अवान पारां तिबी बुनियादनि ते हाज़िरीअ खां छूट की दरख़्वास्त दाख़िल कई वई। अदालत दरख़्वास्त मंज़ूर कंदे ॿुधणी 10 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। पंजाब के शाहवाली वाले इलाके में इंडस हाईवे ते बिन मुसाफ़िर कोचन विच में टक्कर। 8 ॼणा अजर जो शिकार बणिजी विया। 22 माण्हू ज़ख़्मी। फोतियुनि जा मढ़ ज़ख़्मियुनि खे शाहवाली ऐं कशमोर के अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस मूजिब हादसो कोहीड़े सबब पेश आयो। काजी अहमद वेझो क़ौमी शाहराह ते हथियारबंदनि जे पेट्रोल पंप ते काह अमले के यरगमाल बणाए फुलट की कोशिश। मज़ामत ते फायरिंग। मुलाजिम मारिजी वियो। मक़तूल शहमीर कल्होड़ो जो लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल। रते देरे जे नादिर शाह वारे इलाके में हथियारबंदनि घर में घिरी औरत के गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस 40 वरियनि जी ज़ेबुनिसा ॾाहाणी जो मढ़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छॾियो। ज़ेबुनिसा के संदसि मुड़िस कारहं जे इल्ज़ाम हेठ क़तल कयो आहे। औरत जे मामे मुख्तियार ॾाहाणी जो बयान। झोल भरसां 20 वरियनि जे नौजवान जो कुहाड़ियूं लगल लाश। मक़तूल मलूक वसाण के वारसन जो नौजवान के क़त्ल ख़िलाफ़ एहतजाज। लाश हैदराबाद सांगड़ रोड ते रखी धरणो। ट्रैफिक मुअत्तल। कानून की गिरफ्तारी जो मुतालबो। सखर में तेज़ाब से हमले सबब सड़ी ज़ख़्मी थियल नीगर फोत थी वियो। अनजातल जाबदारनि पारां 16 वरियनि जे आमिर मक्सी ते तेज़ाब से हमलो कयो वियो। नीगर के गणती जोगी हालत में गिम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते हुन ज़ख़्म की सट न सहंदे दम ॾेई छॾियो। वाक़े जो कारण मालूम नाहे थी सघियो।
कराची जे माई कोलाची रोड भरिसां औरत जो गोलियूं लॻल लाश हथ सुञाणप न थी सघी। औरत जे लाश खे सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। बदिन वेझो खोसकी रोड ते कार जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में 6 वरियनि जी ॿारड़ी हयाती विञाई वेठी। 2 ॿारड़ा ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ अस्पताल नियो वियो। कराची टेस्ट जे 3 ॾिहाड़े पाकिस्तान जी इंग्लैंड ख़िलाफ़ बैटिंग जारी। ॿी इनिंग्स में क़ौमी टीम जा 5 रांदीगर आउट थी विया। अब्दुल्ला शफ़ीक 26 ऐं शान मसूद 24 रन्स उठायूं। अज़हर अलीअ जो खातो खोलण खां सवाइ 25 वापसी। बाबर आज़म 50 स्कोर कया। मोहम्मद रिज़वान 70 रन्सुनि ते आउट थियो।